अस्सलाम वालेकुम। अचना फैमिली ते मां चाट मसाले जी उहा रेसिपी शेयर थी कयां जेकी मां घर में चाट मसालो ठाहींदी आहियां ऐं सभु मूंखां पुछंदा रहंदा आहिनि हमेशह। अॼु उहो चाट मसालो मां तव्हांखे ठाहे ॾेखारियां थी, जंहिंमें हे ॻाढ़ा मिर्च, गोगाई ॻाढ़ा मिर्च ऐं सुका धाणा, हे टाटरी, ज़ीरो ऐं कारा मिर्च, हे कारो लूणु, हे नॉर्मल जेको लूणु घरनि में यूज़ थींदो आहे भाॼीअ में उहो, ऐं अजवाइण। हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदमि त हिनखे ठाहिबो कीअं। चाट मसाले में जेको आहे त गोगाई ॻाढ़ा मिर्च, सुका धाणा ऐं जीरो ऐं अजवाइण, कारा मिर्च, इहे जेके आहिनि फ्राई पैन मां गरम करण लाइ रखियो आहे। हल्को गरम जीअं थींदो गरम करण लाइ रखियो आहे, सच्चीअ में रखियो आहे गरम करण लाइ। हिनखे सभिनी खां पहिरियां जीरे खे हल्को न गरम कंदासीं। हल्को भुञणो आहे हिनखे, जीअं क्रिस्पी थी वञे थोरो। अजवाइण, कारा मिर्च, ॿाहिरां जा चाट मसाला वठो, उन्हनि में 3-4 चाट मसाला मिक्स कयो त बि एॾो टेस्ट न थींदो आहे। इन करे हे जेकी रेसिपी हुई मां ॾिठी हुई शेफ़ फैसल हमीद कुरैशी, उन्हनि वटां मूंखे रेसिपी मिली हुई, पोइ मूंखे ॾाढी वणी हुई। उन खां पोइ खां वठी मां अॼु ताईं ॿाहिरां जो चाट मसालो वरितो आहे सम टाइम, कॾहिं एमरजेंसी में, बाक़ी न त मुश्किल आहे, बाक़ी न त हमेशह घर में ई ठाहींदी आहियां ऐं जंहिं बि खाधो हमेशह तारीफ़ ई कई आहे। जेको वधीक स्पाइसी खाइणु चाहे हुननि मिर्चनि खे वधाए सघे थो उहो। मिर्चनि खे थोरो टाइम लॻंदो कड़क थियण में।
मां फर्स्ट टाइम थी ये वीडियोस वग़ैरह ठाहियां। मूंखे कोई एतिरो ख़ासि आइडियो न आहे। काई बि वीडियो में शइ रहिजी वञे, का कंहिं शइ जी कमी हुजे, मतिलबु मूंखे आइडियो न आहे छा ॻाल्हाइणु खपे छा न ॻाल्हाइणु खपे, तो मूंखे ॿुधाए छॾींदा कयो। चन्ना फैमिली नालो रखियो आहे मां पंहिंजे चैनल जो, त हिन में सभु अची सघे थो। कुकिंग, असांजूं ॻाल्हियूं, फैमिली जे हिसाब सां गैदरिंग, सो इनशाला आहिस्ता आहिस्ता सभु कुझु अची वेंदो। हिननि खे लाहियां। हे सभु उहे शयूं आहिनि जेके उखरी डंडे में विझी पीसींदमि। अजवाइण, सुका धाणा, गोगाई ॻाढ़ा मिर्च, ज़ीरो ऐं कारा मिर्च, जंहिंखे मां फ्राई पैन में विझी हल्को भुञियो आहे। नॉर्मल खाइण वारो लूणु ऐं टाटरी ऐं कारो लूणु, इन्हनि खे मां न भुञियो आहे। इहे नॉर्मल ई रहंदा, इन्हनि खे सिर्फ़ु मिक्स कंदासीं हिननि में। पर हाणे हिननि खे मां उखरी डंडे में विझी ऐं पीसींदमि। सो हाणे हिननि खे पीसण जो प्रोसेस स्टार्ट थी कयां, सो वेट कयो। सभिनी खां पहिरियों नंढियूं नंढियूं शयूं पीसणु शुरू कयां। अजवाइण पीसण में सवली आहे। हे अजवाइण हिन में पीसजी वई। सो हाणे अजवाइण बॉक्स में लाहियां थी। पाउडर टाइप। अजवाइण खां पोइ जीरो, ज़ीरो एतिरो थियो आहे, पर अञा हिन खे पाउडर करिणो आहे, सफ़ा बिल्कुलु पाउडर, जीअं चाट मसालो हूंदो आहे उन हिसाब सां। हाणे जेको आहे सो ज़ीरो बि तयारु थी वियो आहे। तो हाणे मां ज़ीरे खे बि हिन में लाहियां थी। ज़ीरो ऐं अजवाइण मिक्स थी विया। हाणे हिन में विझंदमि मां हे कारा मिर्च, हिननि खे खणी साइड ते कयां। कारा मिर्च सो जेके हे टाटरी, कारो लूणु ऐं नॉर्मल खाइण वारो लूणु, इहे हिन में ईअं ई ऐड करे सघूं था, पर मां ईअं न विझंदमि। मां हिननि टिनी खे बि थोरो हिन में कुटको ॾेई पोइ विझंदमि। इहो वरी पोइ मां एंड में तव्हांखे ॾेखारींदमि ज़रूरु। सभिनी खां ॾुखियूं शयूं इहे आहिनि, सुका धाणा ऐं ॻाढ़ा मिर्च। सुकनि धाणनि खां वधीक ॻाढ़ा मिर्च। ख़ैर हाणे मां कारा मिर्च कुटिया, त पोइ वरी हिननि खे बि तव्हां पीसे ऐं एंड में अञा हिन में अछो रहिजी वियो आहे, मतिलबु अञा पूरे तरीक़े सां पाउडर न थियो आहे। अञा हिनखे कुटण जी ज़रूरत आहे। जॾहिं पूरे तरीक़े सां पाउडर थी वेंदो तॾहिं, छो जो अम्मा चयो आहे त हथ ते कुटणो आहे। हाणे थी वियो फुल एंड फाइनल कारा मिर्च बि तयारु। अजवाइण, ज़ीरो, कारा मिर्च मिक्स। हाणे हिन में विझां सुका धाणा। एकांदा त न पीसे सघंदमि, इन करे थोरा थोरा करे पीसे वठां स्लोली। हे सुका धाणा थी विया। जेके अॻ में कया हुआ उहे हे आहिनि, जेके मां ज़ीरे, अजवाइण, कारनि मिर्चनि में मिक्स कया।
बाक़ी हे फाइनल थी विया। बाक़ी रहिया आहिनि मूं वटि ॻाढ़ा मिर्च जेके पीसणा आहिनि। ॻाढ़ा मिर्च आहिनि फाइनल जेके हाणे मां पीसण लाइ हिन में विझां थी। पोइ थी वेंदो चाट मसालो फाइनल। हिकु हंधि न अधु अधु हाफ। ॻाढ़ा मिर्च बि हिन में विझी छॾियमि। सॼी रेसिपी तयारु आहे। हाणे थियो कारो लूणु जेको बि मां उखरी में विझंदमि। नॉर्मल खाइण वारो लूणु, हाली घटि थी विझां ईअं न थिए घणो थी वञे। ऐं टाटरी पंहिंजे हस्बे ज़रूरत विझो। अगरि खटाण तुम सभु विझी छॾिया आहिनि हिन में। हाणे हे जेको आहे सो हीअं त मूंखां मिक्स थिए कोन थो। हिनखे मिक्स करिणो आहे ऐं हिनखे ट्राई